अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त पूरी सिंध जियां लाड़काणे में महंगाई जेको आहे उहो जिन जेको आहे निकिरी आयो आहे बोतल मां। उहो सबबु कहिड़ो आहे अव्हांखे ॿुधायां त उहो सबबु इहो आहे त पेट्रोल महांगो थींदो थो वञे। जिते जंग जारी आहे, जिते जंग हले पई, उते पेट्रोल महांगो न आहे। बाक़ी असां वटि पाकिस्तान में ॾींहों ॾींहुं पेट्रोल जी क़ीमत वधंदी थी पई वञे ऐं अवाम वीचारो परेशान आहे। हींअर जेको पेट्रोल आहे उनजो अघु आहे 458 रुपया, पर के पेट्रोल पंप वारा 64, 62, 60 ताईं हलाइनि था। उनखां अलावा डीज़ल जी जेको आहे क़ीमत हिन 500 वधी वई आहे, जंहिं सबबु ॿार हलंदड़ उहो तमामु मुतासिर थियो आहे। अचो त दोस्तनि खां राय पुछूं त जॾहिं पेट्रोल महांगो थी वियो आहे त तव्हांजी ज़िंदगी कीअं थी गुज़रे? पेट्रोल महांगो थियो आहे, चिंकी जो किरायो नथो मिले सही, उहो ई घटि था ॾियनि। जेको 50 अंडा अञा बि पोइते था ॾियनि। तेल महांगे खे नथा ॾिसनि, तेल महांगो थियो आहे। असां तकलीफ़ में आहियूं। तेल सस्तो कयो वञे, जीअं पोइते सस्तो कयो वञे। इहा अपील वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं सदर आसिफ ज़रदारी खे आहे त महिरबानी करे पेट्रोल अघु हटायो वञे। बस छा कयूं भला हाणे कयूं त महिरबानी करे असां ग़रीबनि खे जीअण ॾियो। छो त असां जे कढ लॻो असां तव्हांजे कहिड़ो ॾोह कयो आहे। पेट्रोल महांगो थी वियो आहे एतिरो जो हितां खां असां घर ताईं नथा निकिरी सघूं। चिंची वारा वीचारा खाइण लाइ तयारु न आहिनि। 100 200 रुपया किरायो था वठनि। महिरबानी करे साईं ग़रीबनि ते रहम कयो। या कयो असांखे ज़हर वठी ॾियो, असां हिन दुनिया में ई हलिया वञूं। पोइ तव्हां पंहिंजी अयाशी कयो, असांखे जीअण ॾियो। छो नथा असांखे जीअण ॾियो? असां तव्हांजे कहिड़ो ॾोह कयो आहे? छाजे करे असां तव्हांखे वोट छाजे करे ॾिनासीं? इन जे करे त असांजी रत तव्हां पियो। इहो नाइंसाफ़ी आहे असां ग़रीबनि सां। साईं मां बिलावल साहब खे अपील थो कयां, असां ग़रीबनि जे मथां रहम कयो। सदर आसिफ ज़रदारीअ खे अर्ज़ु थो कयां त असांजे मथां रहम कयो, असांखे जीअण ॾियो। का बि पूरी कान्हे का, खाइण जे लाइ अटो बि कोन्हे को। 500 रुपया तेल थी वियो आहे। काॾे वञो मज़दूर माण्हू 500 कमाइण वारा मिसकिन हारी गरीब खाधे पीते शयूं उहे वधी वञे, उहे बि महांगी थी वियूं। चवनि था तेल महांगो आहे। अच्छा जंहिंमहिल लहंदो आहे तंहिंमहिल लाइन था नथा लाइन बाबा। उन महिल बि कहिड़ी लाड़काणनि सां बि तव्हांजी जेको आहे अपील आहे? बसि गरीब मिसकिन माण्हू बाबा, पूरो हारी माण्हू जो को बि हाल कोन्हे को। 500 कमाइण वारो घर हलाए तेल वठे, छा करे मिसकिन माण्हू? जी बाबा। भला पोइ तव्हांखे हारी कार्ड मिलियो आहे? न बाबा, कुझु बि न मिलियो आहे असांखे। मैंने छा कयो आहे भाई? असां दफ़ा परेशान कयो मोटरसाइकिल जो बाबा। हुकूमत ई त परेशान कयो आहे न असांखे। हे जेको पेट्रोल हलाए करे माना 150 रुपया 200 पेट्रोल। हिन बारे में मां इहो चवंदुमि पूरे सिंध ऐं पाकिस्तान जी अवाम खे त निको भाउ जागनि जो ॾींहं न। जंग त मुल्क सां थी आहे, जंग ईरान ऐं अमेरिका जी आहे। हे पाकिस्तान जी जेकी इंतिज़ामिया आहे या पाकिस्तान जो वज़ीर आज़म आहे या ॿिए जेको पेट्रोल जो जेको वज़ीर आहे, उनखे इहा ई अपील आहे त महिरबानी करे बाबा, मुल्क जंग उन्हनि सां आहे, तूं असां ग़रीबनि सां छो थो जंग करें? असां ग़रीब मिसकिन आहियूं, रोज़ कमाए रोज़ खाऊं था। असां वटि का शइ कोन्हे का। असां सां जंग न करे। असांजी अलाह खे तव्हां वधायो ख़ुदा, पेट्रोल ते कंट्रोल कर, महांगाई ते कंट्रोल कर। हाणे त महांगाई वधाई थी वञे, पेट्रोल वधायो थो वञे, सम्झ में मुल्क जी ॻाल्हि नथी अचे। मां त चवां थो मुल्क हुकूमत खे ईअं थो चवां त जेके ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि खे ज़हर ॾेई छॾे त भलो आहे। ज़हर विझी ऐं फ्री कास्ट अटे जा कटा विराजनि, राशन विराजे, जंहिंमें टोटल ज़हर हुजे। ग़रीब माण्हू वठंदो राशन, जेको राशन विराइबो उहो ग़रीब माण्हू ई वठंदो। हिन खे ग़रीब माण्हू खे राशन ॾेई ऐं हुन में ज़हर हुजे ग़रीब माण्हू, वरी जेको आहे महांगाई थींदी ग़रीब। जी नाज़रीन, मुख़्तलिफ़ अवामी माण्हुनि जा तासुरात ॿुधा। उन्हनि चयो त पेट्रोल महांगा थियण करे चिंची रक्षा वारा जेके आहिनि वीचारा उहे परेशान आहिनि ऐं उन्हनि वटि सवारी नथी चढ़े। इन जे करे जो हू किरायो महांगो था वठनि। वधीक अवाम मौजूदा गवर्नमेंट खे अपील करे चयो त किरायो जेको आहे सस्तो कयो वञे, जीअं खाधे पीते जूं शयूं ऐं ॿियनि ते कंट्रोल थी सघे ऐं असां रवाजी ज़िंदगी ऐं बहितर ज़िंदगी गुज़ारे सघूं। कैमरामैन नादर लंजवाणी सां गॾु दिलबर शाहिद, मुंहिंजी सिंध में लाड़काणो।